अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी प्रिया गुल। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त कंहिं क़िस्म जी मामूली अगराई ते बि फ़ैसिला तो जवाब ॾींदासीं। भारत जे फ़ौजी क़यादत खे ख़बरदार कयां थो त न्यूक्लियर एनवायरमेंट में ॿिन्ही मुल्कनि विच में जंग जी का बि गुंजाइश नाहे। पाकिस्तान सां बुनियादी मसला आलमी असूलनि ऐं बराबरी जी बुनियाद ते हल करियो। हाणे पाकिस्तान जो जवाब भारत जे अंदाज़े खां बि वधीक सख़्तु हूंदो। असीं अवां जे बयानबाज़ी खां कॾहिं बि ख़ौफ़ज़दा न थींदासीं। काकोल एकेडमी में पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त मार्का हक़ में भारत के तारीख़ी सबक सेखारे छॾियो। पाक फ़ौज दुश्मन के शिकस्त ॾेई क़ौम जे एतमाद के वधीक मुस्तहकम कयो। यकीन ॾियारियां थो त पाक सरज़मीन जो हिकु इंच भी दुश्मन जे हवाले थियण न ॾींदासीं। ख़ारजन पारां पाकिस्तान ख़िलाफ़ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करण ते ॻणती आहे। अफ़गानिस्तान ते ज़ोर ॾियूं था त दाइमी तशद्दुद बदिरां गॾियल सलामती जी चूंड करे। अफ़गान तालिबान ऐं पाकिस्तान विच में ॻाल्हियूं शुरू थी वयूं। कतर जे इंटेलिजेंस चीफ जी मेज़बानी हेठि दुआ में थींदड़ ॻाल्हियुनि दौरान दिफ़ा वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ पाकिस्तानी वफ़द जी क़यादत करे रहियो आहे। अफ़गानिस्तान जो दिफ़ा वारो वज़ीर मुल्ला मोहम्मद याकूब वफ़द समेत ॻाल्हियुनि में शरीक। परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त ॻाल्हियुनि जो महवर सरहद पार दहशतगर्दी जो ख़ात्मो ऐं पाक अफ़गान सरहद ते अमन ऐं इस्तेहकाम जी बहाली आहे। अफ़गानिस्तान दहशतगर्द तंज़ीमनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त 48 कलाकनि जे डिघी जंगबंदी दौरान अफ़गानिस्तान मां ख़वारिजिन पाकिस्तान में केतिराई दहशतगर्द हमला करण जी कोशिश कई, पर सिक्योरिटी फोर्सिस असराइती जवाबी कार्रवाई में हमलनि खे नाकाम बणायो ऐं 100 खां वधीक ख़वारिजिन खे मारे छॾियो। गुज़िरियल राति गुल बहादुर ग्रुप जे ख़वारिजिन ख़िलाफ़ टारगेटेड कार्रवाई में 60 खां 70 ख़वारिजी मारिजी विया। पंहिंजे बयान में वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त ख़वारिजी गुल बहादुर ग्रुप ॾखण वज़ीरस्तान में गाॾी ते बि IED सां हमलो कयो। हमले में शहरी समेत हिकु सिपाही शहीद ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। फोर्सिस जी कार्रवाई दौरान आम शहरनि खे निशानो बणाइण वारनि ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। नून लीग जे सेनेटर राणा सनाउल्ला चयो आहे त असां हमेशह अफ़गानिस्तान जो साथ ॾिनो आहे, त पर जवाब में हर वक़्तु तकलीफ़ूं ई मिलियूं आहिनि। असांजी पॉलिसी वाज़े आहे त जेकॾहिं केरु हमिलो कंदो त उनखे बर वक़्तु जवाबु ॾींदासीं। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला चयो त मुस्लिम लीग नून कंहिं बि सियासी पार्टी ते पाबंदी लॻाइण जी हामी नाहे। पंजाब हुकूमत वफ़ाक़ खे हिकु मज़हबी जमात ते पाबंदी लॻाइण जी दरख़्वास्त कई आहे। वफ़ाक़ी काबीना पंजाब हुकूमत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो पाण कंदी। अमरीकी सदर पारां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में जंगबंदी जी ख़्वाहिश ज़ाहिर। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में झड़पूं थी रहियूं आहिनि। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंगबंदी कराइण मुंहिंजे लाइ आसान आहे। नोबेल इनाम लाइ न, पर इंसानी ज़िंदगियूं बचाइण लाइ जंगियूं रोकरायूं। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रंप वधीक चयो आहे त मूं 7 जंगियूं रोकरायूं आहिनि। को ॿियो अमरीकी सदर हिकु बि जंग रोकराए न सघियो। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मूं रोकराई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मूं जंग रोकराए लखें इंसानी जानियूं बचायूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डेंगी ऐं मलेरिया जा केस वधी विया। हैदराबाद ज़िले अंदरि डेंगी वायरस विघे 4 ॼणा फ़ौत, केतिराई मर्ज़ में मुब्तला। सूबे अंदरि हलंदड़ साल डेंगी जा 7679 ऐं हलंदड़ महीने 175 केस रिपोर्ट। हलंदड़ साल मलेरिया जे मरीज़नि जो अंग 2,15,270 ताईं पहुची वियो। हैदराबाद जे कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद में 6,486 ॼणा डेंगी वायरस जो शिकार। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल मुल्क ऐं वफ़ाक़ ख़िलाफ़ साज़िश हुई। आमरीयत ऐं दहशतगर्दी जे गठजोड़ बेनज़ीर भुट्टो जे क़ाफ़िले ते हमिलो कयो। तारीख़ में वॾा सान्या थिया आहिनि, पर कारसाज़ सान्यो दहशतगर्दी जो सभ खां वॾो वाक़ियो हो। बदकिस्मती सां मुल्क जे कुझु मामलनि में शफ़ाफ़ियत न आहे ऐं ईअं ई हलंदो आयो आहे। कराची में कारसाज़ सान्य जे शहीदनि जी यादगार ते हाज़िरी वक़्तु कारकुननि खे ख़िताब कंदे बिलाल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त बेनज़ीर भुट्टो अवाम जो आवाज़ हुई। हुन इंतिहा पसंदी ख़िलाफ़ जदोजहद जारी रखी। शहीद बीबी जे फ़लसफ़े ऐं सियासत खे अॻिते वधाए रहिया आहियूं। कारसाज़ साने खे 18 साल मुकमल शहीदनि खे भेटा पेश। PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पारां कराची में शहीद जी यादगार ते हाज़िरी। तकरीब में निसार खोड़ो, शर्जील मेमण, सईद गनी, नासिर शाह ऐं ॿिया शरीक। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीदनि जी वरसी मल्हाई वई। तकरीब में PP अॻवाननि जी शिरकत। बदीन में बि वरसी तकरीब। आजिज़ दामरा, ज्ञानचंद ईसराणी, तंज़ीला कमराणी ऐं ॿियनि जी शिरकत।
टडोजाम जे मीर कॉलोनी में कायम टूल नाको ख़त्म ऐं इंतज़ामिया मथां FIR दाख़िल करण जो हुकुम। हैदराबाद सेशन कोर्ट वापारनि जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मीर कॉलोनी में कायम टूल नाको गैर क़ानूनी करार। अदालत चयो आहे त गैर क़ानूनी ओगाड़ी ते टूल इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। चक वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल। ॻोठ आमिल महर में जवाबदारनि गोलियूं हणी ऐं ॾंडा हणी बेवा औरत करीमा ज़ाल अब्दुलसत्तार महर खे क़तल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि ट्रैक्टर फुर करण जी कोशिश दौरान मज़ामत औरत खे क़तल कयो आहे। मुलविस जवाबदार गिरफ़्तार करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कलोई वेझो जवाबदारनि संगावती तकराता मुबैना तौर पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़तल करे छॾियो। ॻोठ केटी में पोरियत हकीम कपरी खे बाहि ॾेई साड़ियो वियो। अस्पताल में तड़पी फौत। वारसनि जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। पोरियत हकीम जे ॿिनि पुटनि खे संग ॾिना विया हुआ। बाद में वॾे मंगड़ियूं टोड़ाए छॾियूं। बासर वॾेरे माइटनि खे इस्तेमाल करे पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़तल करायो आहे। मेड़ वेझो जवाबदारनि जो औरत ते तशद्दुद, मथे जा वार कूड़े तज़लील, ॿारड़ी अगवा। ॻोठ ठोड़ा में जवाबदारनि घर में घिड़ी औरत खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो पढ़ायो। जवाबदार 1.5 साल जे ॿारड़ी शीरीन खे बि अगवा करे विया। हद जी पुलिस अघोर निंड पियल। वारसनि जी दरख़्वास्त ते दादू जी अदालत पारां SHO मेड़ खे शोकास नोटिस जारी।